दोस्तो झूलेलाल। अॼु न ओताकनि में तालिब तंवारीन जे जी खे जियारीन से लाहूती लॾे विया। प्यारा दोस्तो, अॼु जो मौज़ू आहे कॉमेडी किंग अमानुल्लाह खान। कोई असली चीज़ नहीं सी हुंदी, उसने डायरेक्ट दुध दियां धारा पी कूं मज मर गई गरीब ने के बच्चा नहीं रह जांदे। अहिड़ा फ़नकार सदियुनि में पैदा थींदा आहिनि। इहे फ़नकार असांखे ख़ुशियूं ॾियनि था, असांजो रूह खे हर ग़म खां आजो कनि था, पोइ चाहे हू कहिड़ी बि हालति में हुजनि पर असांखे खिलाइनि था। अहिड़ा फ़नकार सरहदनि जा मोहताज न हूंदा आहिनि। अहिड़ा फ़नकार सदियुनि में पैदा थींदा आहिनि। फ़न कंहिंजी बि मीरास कोन्हे। हीउ अहिड़ो फ़नकार हो जंहिंजे ज़िक्र खां सवाइ मज़ा जे फ़न जी तारीख़ अणपूरी आहे। हीउ जॾहिं स्टेज ते ईंदो हो त माण्हुनि खे खिलाए खिलाए खीरो करे छॾंदो हो। माण्हू हर ग़म खां बेनियाज़ थी हिन खे को ॿुधंदा हुआ। हू पंहिंजा किरोड़े चाहींदड़ रोईंदो छॾे हुन देस हलियो वियो जितां को बि वापसि न आहे वरियो। चाहे हू बादशाह हुजे चाहे गदा। पंध पुछाए पूरब जो कहिड़े देस विया, जोगी हलिया विया, सामी हलिया विया। हू छा त फ़नकार हो। हू 1950 में लाहौर में ॼाओ। जॾहिं नंढो हो, माली हालात जी वजह सां हिनजे पीउ हिनखे नसीहत ॾिनी त बाबा तूं हिलाल खाइजांइ, कॾहिं बि हराम में मुंहुं न विझजांइ। सो हुन पंहिंजी नंढपिण में ई मुंडियूं, तस्बियूं ऐं मिठाण दाता दरबार ते वञी खपाईंदो ऐं घर जो गाॾो हलाईंदो हो। बचपन खां ई हू तमामु घणो महिनती हो। फ़न जो बि शौक़ु हो। ॻाइण जो हू हद खां वधीक शौक़ीन हो, छो त हुनजा वॾा गायक रहिया। ही हिकु सुठो ॻाइणो हो, पर पोइ हिन जो लाड़ो फ़न मज़ा ॾे थी वियो ऐं उन फ़न मज़ा में हुन पंहिंजे पाण खे दुनिया में मञरायो। हू एॾो त सुठो फ़नकार हो जो जॾहिं हू स्टेज ते बीहंदो त माण्हू सिर्फ़ु हुनखे ॿुधंदा हुआ, सभु शइ भुलिजी वेंदा। अहिड़ा फ़नकार अणलभ आहिनि। हू पाण पाकिस्तान त ठहियो पर बरसगीर जो बि वॾो फ़नकार हो ऐं हुन सां गॾु वॾो सखी बि हो। हू जॾहिं पंहिंजो प्रोग्राम कंदो, जेको कमाईंदो अधु त हुते विराइजी वेंदो, बाक़ी अधु खणी पंहिंजे ॿचनि लाइ गुज़ारो कंदो। हू पंहिंजे पाण में हिकु इदारो हो। हुन जा कई शागिर्द अॼु पाकिस्तान में ऐं दुनिया में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कनि पिया। हिन अनेक ड्रामा कया। तिन मां हिन जा मशहूरु ड्रामा शर्तिया मिठे, हकीम साहब वॾा पॉपुलर रहिया ऐं हिन पिण टीवी में कमु कयो। टीवी प्रोग्राम ख़बरनाक, मज़ाक रात, उन में हिन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं माण्हुनि ख़ूब दाद ॾिनो। हुन ॿिनि फिल्मनि में बि कमु कयो पर हुनजी तबियत फिल्मनि ॾे लाड़ो न कयो, सो हू वरी स्टेज ते मोटी आयो ऐं हिन जो वर्ल्ड रिकॉर्ड आहे त हिन 860 ॾींहं लगातार स्टेज ड्रामो कयो। इहो गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड आहे। 6 मार्च 2020 ते ही असांजे फ़न जो
बेताज बादशाह हिन दुनिया मंझां मोकिलाए हुन जान ॾे हलियो वियो जिते अॼु ताईं केरु वापसि न आयो। किरोड़े सोगवार हिन जा परस्तार, हिन जो ख़ानदान हुननि खे छॾे ई हलियो वियो। जेतिरो हिन माण्हुनि खे खिलायो ही हुननि खे रुआड़े हलियो वियो। छा त इंसान हो, छा त फ़नकार हो। अचो त हिन फ़नकार खे पंहिंजे लुड़कनि जी भेटा ॾियूं ऐं धणी दर दुआ करियूं त मालिक हिन खे जन्नतुल फिरदौस में जाइ ॾे। आमीन। चङो, मोकिलाणी कोन्हे, वरी मिलंदासीं। तेसिताईं अला भाई।